था रहनि। सोशलिज़म में मुसावात न आहे। सोशलिज़म मुसावात जी दावा इन करे कान कई आहे जो उनजे फ़िक्र साज़ आलिमनि खे इहा कल हुई त जंहिं बि इंसानी मुसावात जी दावा कई आहे तंहिंखे आख़िर में पशेमानी ई नसीब थी आहे। दरअसल सरमाएदार तबिके ऐं संदसि एजेंटनि जो सोशलिज़म जे ख़िलाफ़ इहो पंहिंजो ई ठाहियलु बहितान आहे। सोशलिस्ट समाज में हर हिकु फ़र्द खे संदसि सलाहियतुनि ऐं पोरे पटांदड़ उजूरो ॾिनो वञे थो ऐं इन पोरे जी उजरत मां ॿियो को बि हथ कस करण वारो कोन्हे। हू जेतिरो पोरियो कंदो खेसि ओतिरो ई उजूरो पले पवंदो। इन खां सवाइ सोशल समाज में इंसान जी बुनियादी ज़रूरत वारनि शयुनि जूं क़ीमतूं साल ब साल पैदावार जे वधण सां घटिबियूं थियूं रहनि ऐं समाजी ज़िंदगी जो मयार ॾींहों ॾींहुं मथे चढ़ंदो थो वञे। अॼुकल्ह असांजे मुल्क में केतिरनि मुल्लनि ऐं मौलवियुनि तरफ़ां सोशलिज़म जी जेका मुखालिफ़त कई थी वञे ऐं हज़ारे बहितान मढ़िया था वञनि, इहे ज़रा वीचारण जे लाइक़ आहिनि। सिंधी में चवणी आहे त जंहिं हंधि बाहि ॿरे साई जाइ सड़े। तंहिं जीअं जिन माण्हुनि जो सदियुनि खां गुज़र सफ़र ऐं ज़ाती मोतबरी मज़हब जे ठीके मकाते ते हलंदड़ आहे, तिन खे वाक़ई सोशल समाज मां का बि चङाई कान थींदी। हू ॼाणनि था त सोशल समाज क़ाइमु थियण खां पोइ मुफ़्तख़ोरी बजाए बाज़ुनि जे पोरे ते गुज़ारणो पवंदो। इन करे सोशलिज़म जी मुखालिफ़त करे हिक ई वक़्तु ॿिटो फ़ाइदो हासिलु करणु चाहिनि था, यानी पंहिंजे नाजाइज़ मफ़ाद जे मुस्तक़िल तौरु बचाव करण सां गॾु सरे दस्त दौलतमंद तबिके ऐं ॿाहिरें सरमाएदार दुनिया वटां अवाम दुश्मनी वारे अमल जो हस्बे मंशा उजूरो पुण हासिलु करे वठनि था। रूस में सोशलिस्ट इनकलाब खां पोइ ज़ारशाही वारे दौर में पोरे तबिके जे रत ऐं सत ते पलजंदड़ माण्हुनि जी जॾहिं सर्वे कई वई तॾहिं सोशलिस्टनि जा ताक लॻी विया। अंगनि अखरनि मां मालूम थियो त मुआशिरे जो काफ़ी हिसो पादरी, मुल्ला ऐं मौलवी मज़हब जी आड़ में बिना पोरे बेसम्झ अवाम जो ॼऊर जीअं रत चूसींदा ऐं खेनि ज़ाती इस्तेमाल जे ख़्याल खां जहालत जे मर्ज़ में वधीक मुब्तला कंदा थी रहिया। अॻिते हली हिननि जी हैरत जी तिहाई हद न रही जॾहिं वधीक जांच पड़ताल बैदि ॾिसण में आयनि त इन्हनि माण्हुनि अवाम जी जहालत मां फ़ाइदो वठी केतिरा ग़ैर मुहज़बाना कारोबार खोले रखिया हुआ। सोशलिस्टनि लाइ मिड़नी मसइलनि खां वधीक तवजो ॾियण लाइक़ इहे ई माण्हू हुआ जिन खां इहे ग़ैर मुहज़बाना धंधा छॾाए खेनि पंहिंजी इंसानी अज़मत सां रोशनास कराराए हक़ ऐं हिलाल जे पोरे करण ते रज़ामंद करणो हो। जुराइम पेशा मज़हबी माण्हुनि मां केतिरनि उन वक़्तु बहरूपी किरदारु अदा कयो। हिकिड़नि खे जॾहिं इहा ख़ातिरी थी त सोशलिस्ट इनकलाब जी कामयाबी खां पोइ असांजा अॻूणा फुरलुट वारा मज़मूम ज़रिया ख़तमु थी वेंदा ऐं बाज़ुनि जो पोरियो करणो पवंदो, तॾहिं हुननि हिकु वॾी मकारी खां कमु वरितो। हिकु तरफ़ पाण खे इनकलाब जा हामी चवाए अंदरां ई अंदरां उनजी मुखालिफ़त करणु लॻा त ॿिए पासे पंहिंजे ओड़े पाड़े ऐं आस पास जे दौलतमंदनि जे घरनि ते राताहा हणाए माल असबाब हथ कंदा रहिया त जीअं इनकलाब खां पोइ बि हक़ हिलाल जे पोरे बजाए मरण घड़ी ताईं आसानी सां हराम जो टुकुर पले पवंदो रहे। उन वक़्तु सोशलिस्ट इनकलाबिन जे अॻियां ॿाहिरें सरमाएदार हुकूमत सां मुंहुं ॾियण सां गॾोगॾु ख़ुदि पंहिंजे ई मुल्क अंदरि लड़ाई जा केतिरा ई महाज़ खुली पिया। ज़ारशाही ऐं उनजे ख़ासि इंतज़ामी मशीनरी, जागीरदार, सरमाएदार ऐं उन्हनि जा एजेंट ऐं दलाल, मुफ़्तख़ोर पादरी, मुल्ला ऐं मौलवी ऐं तहरीक में घिड़ी आयल दुश्मन। इन्हनि मड़नी इनकलाब दुश्मननि मां पादरियुनि ऐं मुल्लनि ऐं मौलवियुनि पाण चङो मोखियो। हिननि सोशलिस्ट इनकलाब खे नाकामयाब बनाइण में हज़ारे तरीक़नि सां ग़लति प्रोपेगंडाऊं कयूं ऐं मंझाउनि केतिरा ई सरमाएदार जे इशारे ते पंहिंजे मुल्क मां लिक चोरी भॼी सरमाएदार हुकूमतुनि जी पुठभराई हासिलु करे पाण खे सोशलिस्ट इनकलाब जे ज़ुल्मनि जा ऐनी शाहिद चवाए मज़हब जी आड़ वठी सोशलिज़म ख़िलाफ़ ज़हर ओगारणु शुरू कयो। सरमाएदार दुनिया जी अख़बारुनि वॾियुनि सुर्ख़ियुनि सां इन्हनि बदनाम माण्हुनि जा कूड़ा बयान शाया करे मज़हबी दुनिया खे उन वक़्त जी अकेली सोशलिस्ट हुकूमत ख़िलाफ़ भड़काइण में का बि कोताही कान कई। कॾहिं इहे बयान छपजण लॻा त सोशलिस्ट क़ुरान पाक ऐं मस्जिदुनि जी बेहुरमती कई आहे, मज़हबी माण्हुनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारियो पियो वञे ऐं केतिरनि आलिमनि जूं ज़ोरी ॾाढ़ियूं कूड़ायूं वयूं आहिनि।
मतलब त इन्हनि बदनाम ज़माना एजेंटनि खे मज़हब जा वॾा आलिम चवाए मज़लूम पोरियत आवाम जे इनकलाब जी साख खे छीयो रसाइण लाइ हर हिकु तज़लील भरियो किरदारु अदा कयो। वधीक तज़लील जोगी ॻाल्हि इहा हुई त सरमाएदार दुनिया पंहिंजनि एजेंटनि खे ख़ासि तइलीम ऐं तरबियत ॾेई दुनिया जे ॿियनि मुल्कनि ॾांहुं रवानो कयो त जीअं उहे उते वञी हंधे माॻे पेश पई निहायत दर्दनाकी सां उन सोशलिस्ट इनकलाब जा मज़लूम चवाए उतां जे आम माण्हुनि खे भड़काए सोशलिज़म जे लाइ नफ़रत पैदा कनि। ज़ाहिर आहे त उहो इनकलाब जंहिंजो अॻु इंसानी तारीख़ में कॾहिं को वजूद ई न हो ऐं जंहिंजे हथां फुरलुट वारे समूरे सिरिश्ते खे ख़तम थी इंसानी मोहबत प्यार ऐं पोरे जे बुनियाद ते अॾिजणो हो, तंहिंजी केतिरी न मुखालिफ़त थी हूंदी। पर मुबारक आहे मज़लूम आवाम जी ॿधी इताहत खे, जंहिं फुरलुट कंदड़ तबिके जे मड़नी हमलनि बहताननि ऐं प्रोपेगेंडाउनि जी का बि परवाह न करे पंहिंजी सरज़मीन ते पोरे ऐं प्यार जो राज खड़ो करे दुनिया जे मज़लूम आवाम अॻियां हिकु अहिड़ो शानदार मिसाल क़ाइमु कयो जो संदन नक्शे क़दम ते केतिरनि ॿियनि मुल्कनि जे मज़लूम आवाम अमल करे दुनिया जे अध खां वधीक हिसे ते सोशलिस्ट समाज खे वजूद में आणे पाण लाइ तोड़े पंहिंजे ईंदड़ नसलुनि लाइ दाइमी सुख जे साह खणण जो मुकमिल बंदोबस्तु करे छॾियो आहे। हैरत आहे त सोशलिज़म ख़िलाफ़ हज़ारहा बहताननि ऐं प्रोपेगेंडाउनि हूंदे बि हर साल दुनिया जे हिक न ॿिए मुल्क में उतां जो आवाम सरमाएदारनि जो तख़्तो ऊंधो कंदो ऐं पोरियत बिरादरी जी ताक़त में वाधारो आणींदो थो रहे। सोशलिस्ट इंसानियत जा दुश्मन आहिनि। सोशलिस्टनि ते इहा तोहमत मढ़ी थी वञे त हू इंसानियत जा दुश्मन आहिनि ऐं वटनि इंसानी क़त्ल व गारतगिरी हिकु मामूली ॻाल्हि आहे। इन्हे बहतान मढ़ींदड़नि जे ज़हन ऐं ज़मीर में का ज़रे मातर बि सदाकत हुजे त वटनि मौजूदु अवाम दुश्मन तारीख़ में मज़हबी दुनिया जे हथां लड़ाइनि ऐं जंगियुनि वसीले जेको इंसानी रतु वाहियो वियो आहे इहो ई मिसाल काफ़ी आहे। असांजी अखियुनि आॾो हिंद ऐं पाक विरहाङे में जेके इंसानियत सोज़ कारवायूं थियूं तिन लाइ कंहिंखे ॾोही ठहिराइजे, कंहिंजे नुक़्ते नज़र ऐं बसीरत ते हमिलो कजे। इहो त फ़क़ति मुल्की विरहाङो हो, पर इनकलाब जंहिंखे बाह सां तशबीह ॾिनी वई आहे ऐं जेको कंहिं बि फ़र्द जे कंट्रोल या कब्ज़े खां उन वक़्तु ॿाहिरि हूंदो आहे उन में थियल ज़ियान लाइ कंहिं फ़िकिर या फ़र्द खे ॾोही ठहिराइणु माण्हू जे पंहिंजे मन ऐं अंदर जी ऊंधाई आहे। सोशलिस्ट पंहिंजा साथी माराईंदा आहिनि। सोशलिस्टनि ते हीअ बि तोहमत सम्झी लॻाई थी वञे त हू पंहिंजनि साथियुनि खे ई माराईंदा आहिनि। मुंहिंजी नज़र में सोशलिस्टनि जी सभ खां वॾी ख़ूबी इहा ई आहे त हू मज़लूम आवाम जी भलाई खां वधीक ॿिए कंहिं बि रिश्ते कंहिं बि अज़ाज़त खे अज़ीज़ न सम्झंदा आहिनि। हिननि खे जॾहिं पंहिंजे साथी पंहिंजे भाउ मुतलिक़ इहा ख़ातिरी थी वेंदी आहे त हू अवामी भलाई जी राह में नुक़सानकार आहे त उनखे गोली हणी मारण खां वधीक ॿी का बि सआदत ॿियो को बि एज़ाज़ न आहे। इहो ई कारण आहे त इनकलाब दौरान सोशलिस्टनि जे जामे में लिकल अवाम दोस्त नुमा दुश्मननि अवाम सां जेकी ज़्यादतियूं कयूं ऐं इनकलाब खे पसे पर्दे नुक़सान रसाइण जूं साज़िशूं कयूं तिन खे हरगिज़ माफ़ न कयो वियो। सोशलिस्टनि जो इहो आला उसूल ऐं उन ते अमल ई आहे जंहिं संदन फ़िक्री तोड़े अमली कामयाबी खे रोशन सिज जियां ताबनाकी बख़्शी। हुननि जी क़ुर्बानियुनि ऐं जिदोजहद जो मरकज़ी नुक़्तो पंहिंजे मुल्क ऐं अवाम सां वफ़ादार ऐं सचो हॾॾोखी ख़ादिम थी रहणु आहे। ॿिए तरफ़ तबक़ाती जिदोजहद जे सिरिश्ते में दौलतमंद तबिके ऐं उन जे हवारियुनि में हीअ ख़ूबी आहे त हू पंहिंजे ज़ाती मफ़ादनि ख़ातिर पंहिंजे मुल्क ऐं अवाम खे कहिड़े बि आड़ाह में ओछलाइनि त इहो जुर्म न आहे। शयुनि जूं क़ीमतूं वधाइणु, हथ वठी ॾुकार पैदा करणु, बुखुनि ऐं फाक़नि में अवाम खे मारणु, मज़हबी मतभेद जे बुनियाद ते इंसानी कोस कराइणु, अवाम दुश्मन हुकूमतुनि जो ॿधो बानो थी रहणु ऐं पंहिंजनि मफ़ादनि जे बचाव ख़ातिर को न को शोशो पैदा करे अवाम जे जज़्बात खे भड़काए लड़ाइनि ऐं जंगियुनि रस्ते लखा इंसानी हयातियूं ज़ाया कराइणु अहिड़ा इंसानियत सोज़ संगीन जुर्म कंदड़ मुजरिम तबक़ाती जमहूरियत जे सिरिश्ते में बेदाग़ ऐं बाइज़्ज़त ज़िंदगी गुज़ारे सघनि था। अहिड़नि दरिंदा सिफ़त इंसाननि खां का बि बाज़ पुरस थिए ई नथी सघे। सोशलिस्ट जमहूरियत ऐं सरमाएदारानी जमहूरियत में नुमाया फ़र्क़ु हीअ आहे त सोशलिस्ट समाज में अवाम दुश्मन वॾो मुजरिम आहे ऐं उन जो
ज़िंदा रहणु मुआशरे लाइ हिकु वॾी लानत आहे ऐं ॿिए पासे तबक़ाती जमहूरियत जे फ़रिश्ते में हिकु मख़सूस तबक़े जे नाजाइज़ ज़ाती मफ़ादनि ख़िलाफ़ ऐं संदनि आवाम दुश्मन ऐं मुल्क दुश्मन कारवाइनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ वॾो मुजरिम आहे ऐं उनजो वजूद क़ाबिल बर्दाश्त न आहे। सोशलिस्ट समाज में जॾहिं हिकु तरफ़ पंहिंजे मुल्क ऐं अवामी मफ़ादनि जे सिलसिले में एॾियूं आला ख़ूबियूं आहिनि त ॿिए तरफ़ इंसानी फितरत जी कमज़ोरी ऐं सोशलिस्ट समाज जे आलमी सतह ते क़ाइमु न थियण करे इनफ़रादी तौरु सोशलिस्टनि हथां बि पंहिंजनि साथियुनि ऐं अवाम दोस्तनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं थियण बि अणिटर आहिनि। हैरत फ़क़ति हीअ आहे त सोशलिज़म जा मुख़ालिफ़ मेंह वांगुरु पंहिंजी कारह न ॾिसी फ़क़ति ॻऊं जे कारे पुछ ते हमिलो कंदे खेनि पंहिंजो ज़मीर मलामत नथो करे। सिंध जे गोबिल सोशलिज़म जे ख़िलाफ़ काफ़ी ज़हर उगारण खां पोइ मुल्क जे मुल्लनि ऐं मौलवियुनि खे अपील कई आहे त हू पंहिंजा नज़रियाती इख़्तिलाफ़ विसारे हिकु थी संदसि जियां सोशलिज़म जी मुख़ालिफ़त कनि। गोबिल्स जो नज़रियाती इख़्तिलाफ़ जो इज़हार करणु दरअसल असांजे मुल्क जे उन्हनि हक़ परस्त उलमाउनि ॾांहुं इशारो आहे जेके गोबिल्स ऐं संदसि हमनवा भाइरनि जे इस्लाम जे पर्दे में कयल खेॾबाज़ी जी कलई खोलींदा, लानत मलामत कंदा ऐं पंहिंजे मुल्क जे मज़लूम आवाम जी भलाई ख़ातिर लड़ंदा था रहनि ऐं जिन खे ख़बर आहे त हर दौर में के न के नवां जाफ़र मज़हब जो हवालो ॾेई बगड़नि जा डप ॾियारींदा आहिनि ऐं पंहिंजा कारज सिधा कंदा आहिनि। आख़िर में सिंध जे गोबिल्स ऐं मज़हब जे नए दावेदार खां इहो पुछी सघिजे थो त तुंहिंजी मज़हब सां हिन ओचिती वालिहाणी वारफ़ितगी जो असुली कारण कहिड़ो आहे? तोखे इहो नओं इश्क कीअं लॻो? असीं त ॼमार न संभरूं त तो कॾहिं मज़हब इस्लाम जी भलाई लाइ अहिड़ा ॻोढ़ा ॻाढ़िया हुजनि या सिंध जे किरोड़े सिंधी मुस्लिम आवाम मां फ़क़ति कंहिं हिकु वटि बि तुंहिंजी मज़हबी आलमाणी हैसियत तस्लीम थियल हुजे। अजब आहे त तो इहो नओं चोलो किथां आणे पातो ऐं तुंहिंजे जिस्म मुबारक ते कीअं ठहिकी आयो? इन खां सवाइ ॿियो सुवाल हीअ आहे त इस्लाम सां मुहबत जी हक़ अदायगी बंगले में वेही अख़बार जे लाइ हिकु अधु कालम लिखण सां अदा कोन थी सघे। बहितर आहे त सिंध जे अबोझ अवाम अॻियां रूबरू अची खेनि पंहिंजी ज़ियारत खां बि बमुशरफ़ कर ऐं मथनि पंहिंजे फैज़ जे पलर जी पालोट बि कर। यार ज़िंदा सोहबत बाक़ी। अगस्त 1970।